अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। मदरसा जामिया अज़ीज़िया मक्किया अल इस्लामिया गोठ गुलाम हुसैन कास्केली जे अंदर तमाम आयल मुअज़्ज़िज़ मेहमान के दिल जी गहरन सां मलिकार चऊं था। अल्हम्दुलिल्लाह हिन मदरसे जे अंदर हिन वक़्त 85 खां वधीक तलबाए किराम ऐं अल्हम्दुलिल्लाह शोबा बनात जे अंदर 40 खां वधीक न्याणियों कुरान मजीद जो हिफ़्ज़ नाज़रा अंग्रेज़ी अरबी उर्दू सिंधी ज़बान में तालीम हासिल करे रहा। हिन मदरसे जे अंदर हिन वक्त अल्हम्दुलिल्लाह हिन नाचीज़ खां सवाइ ॿिया 3 असातिज़ा किराम अल्हम्दुलिल्लाह शब रोज़ मेहनत करे रहिया आहिनि। अॼु उन असातिज़ा जी मेहनत तव्हांजे साम्हूं 1 साल जी मेहनत पेश कई वेंदी। अल्हम्दुलिल्लाह हिन मदरसे जी बुनियाद असांजे उस्ताद हरदिल अज़ीज़ बुज़ुर्ग शख्सियत हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैहि सन 2017 जे अंदर रखी। हिन मदरसे जी इब्तिदाई तालीम 7 शागिर्दनि खां शुरू थी, जेके अल्हम्दुलिल्लाह पोएं साल जे अंदर तकरीबन 7 खां वधीक तालिबन कुरान मजीद नाज़रा मुकम्मल कई। हिन वक्त बि अल्हम्दुलिल्लाह 5 खां वधीक रमज़ान मुबारक जे अंदर अहिड़ा शागिर्द जेके कुरान मजीद मुकम्मल कंदा। जिन्हनि पोएं साल कुरान मजीद मुकम्मल कयो उहो हिन वक्त हिफ़्ज़ में आहिनि। को 11 पारे में आ, को 12 में आ, को 13 में आ। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन साल असांजे मदरसे शोबा बनात जे अंदर 3 न्याणियुनि कुरान मजीद तकमील कई आहे। उन्हनि जी ख़मारपोशी कई वेंदी ऐं उनखां बाद मदरसा हाज़ा जे अंदर हिन वक्त जेको तालीमी निज़ाम असांजे उस्ताद हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैहि जंहिंजी बुनियाद रखी ही उन तिज़ ते हली रहियो आहे। मदरसे जे अंदर हिफ़्ज़ नादरा खां अलावा अरबी उर्दू सिंधी ऐं इंग्लिश जा सब्जेक्ट वरता वञनि था। हिन वक्त अल्हम्दुलिल्लाह मदरसे जा सालाना इम्तिहान थिया। पोइ आचर सूमर अंगारे अरबा ते जेके जारी रहिया। पहिरें पर्चे जा निगरानी आला हज़रत साईं मौलाना अब्दुर्रऊफ़ फ़ोखर साहब हुआ ऐं हज़रत साईं कारी मोहम्मद नवाज़ मक्सी। ॿिए पर्चे जा निगरानी आला हज़रत साईं मुफ्ती मोहम्मद अरशद, हज़रत साईं मुफ्ती मोहम्मद अमजद, हज़रत साईं मौलाना नवाबुद्दीन ऐं कारी सिकंदर हुआ। ऐं 3 पर्चे जा निगरानी आला हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ लिगारी, साईं कारी तालिबुल मौला ऐं ॿिया असातिज़ा किराम हुआ। ऐं चौथों जेको अंग्रेज़ी जो पर्चो हो उन जे अंदर हज़रत साईं मुफ्ती इहसानुल्लाह जमाली साहब, हज़रत साईं मौलाना मोहम्मद अब्बास साहब ऐं अंग्रेज़ी पर्चे लाइ साईं मोहम्मद याक़ूब जमाली साहब ऐं साईं गुलाम शाह जमाली साहब जी निगरानी में ये पर्चा थिया। अल्हम्दुलिल्लाह जी शाम जो पर्चो थींदो हो मदरसे जे मुकम्मल पर्चा उन्हनि असातिज़ा जे हवाले कया वेंदा हा, जेके अॼु कल्ह राति ताईं ऐं कुझु अॼु जुमे नमाज़ ताईं जिन्हनि जी तरफ़ां असांजे साम्हूं जेका रिज़ल्ट मौसूल थी आहे उहा तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। ऐं मदरसे जे अंदर जेके तमामु होल्डर पोजीशन रखंदड़ तलबारनि खे गुज़ारिश आहे त हिन साइड खां निकिरी अचनि। मोहम्मद इसाक़ बिन मोहम्मद हनीफ़ राजा, ज़ाहिद सादिक, शाहनवाज, दीन मोहम्मद, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद अवेस, मोहम्मद इमरान, शेर मोहम्मद, मोहम्मद इसाक़ बिन मोहम्मद मूसा, मुनीर अहमद। इन्हनि अल्हम्दुलिल्लाह अंग्रेज़ी अरबी उर्दू सिंधी जा पर्चा ॾिना। इन्हनि जे अंदर अल्हम्दुलिल्लाह हिन वक्त तव्हांजे साम्हूं न्याणी जिन्हनि कुरान मजीद तकमील कई आहे उन इनाम जे लाइ मदरसे जी तरफ़ां कुझु हदियो रखियो वियो आहे, उहो ॾियारण जे लाइ ऐं गुज़ारिश कंदो साईं ख़ादिम हुसैन शर साहब के जेको मोहम्मद हनीफ़ बिन्त मोहम्मद हनीफ़, मोहम्मद हनीफ़ जिते बि अचे उनखे अॻिते अचे, बिन्त मोहम्मद हनीफ़ जल्दी अचे, बिन्त अली गुल। अल्हम्दुलिल्लाह मुबारक आहे हिननि जी न्याणियुनि कुरान मजीद जी तकमील कई आहे। बिन्त अली गुल, बिन्त कौड़ो ख़ासकेली, साईं शिराज अहमद, अली गुल खे साईं शिराज अहमद ॾींदा। ऐं बिन्त कौड़ो ख़ासकेली खे साईं अब्दुल गफ़ार चौहान इनाम में, साईं अब्दुल गफ़ार। अल्हम्दुलिल्लाह हिननि न्याणियुनि कुरान मजीद जी तकमील कई आहे। हाणे सरासरी 4 पर्चनि जे अंदर जिन्हनि तलबाए किराम जी रिज़ल्ट भी अल्हम्दुलिल्लाह आला हुई ऐं इन खां अलावा हिननि 3 तलबाए किराम पूरे साल जे अंदर
तकरीबन जेके 5 या 7 या 10 गैर हाज़िरियूं कयूं सॼे साल जे अंदर सिर्फ़ 10 गैर हाज़िरियूं बहराड़ी जे अंदर उन 10 गैर हाज़िरन में सिर्फ़ वजह उन जी बीमारी हुई। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जे करे हुननि खे एज़ाज़ी इनाम भी ॾिनो वियो आहे। शेर मोहम्मद बिन मोहम्मद आचर हाजी गुलाम मोहम्मद साहब के गुज़ारिश है तो उनके नाम ॾियनि वधी अचो। शेर मोहम्मद बिन मोहम्मद आचर, मोहम्मद इसहाक बिन मोहम्मद मूसा पहिरीं पोजीशन खणण वारनि में शेर मोहम्मद बिन मोहम्मद आचर, मोहम्मद इसहाक बिन मोहम्मद मूसा के मुझे वालिद साहब के गुज़ारिश है तो उनके नाम ॾियनि। साईं मोहम्मद अब्बास, मोहम्मद इसहाक बिन मोहम्मद मूसा, मुनीर अहमद वलद मरहूम मोहम्मद अजीम मामे हाजी खान खास के लिखे गुजारिश कंदुसि त वधी अचा। मामे हाजी खास के लिए गुजारिश कंदुसि स्टेज ते अचा। अल्हम्दुलिल्लाह ही असांजा वॾड़ा बि आहिनि असांजी बिरादरी जे लिहाज़ सां ऐं हर वक्त मदरसे जे लिहाज़ सां असांजे मथां छपर छान। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन जी ज़िंदगी में बरकत अता फरमाए। मुनीर अहमद वलद मरहूम मोहम्मद अजीम अल्हम्दुलिल्लाह हिन जो वालिद साहब इन दुनिया में वफ़ात करे वियो आहे। हिन जो बचड़ो हिन वक्त अल्हम्दुलिल्लाह पोइ साल में पोजीशन खई ऐं हिन साल में अल्हम्दुलिल्लाह पहिरें दर्जे के अंदर पहिरीं पोजीशन खणण वारा मोहम्मद इसहाक बिन मोहम्मद हनीफ जिन के इनाम साईं मौलाना मोहम्मद अब्बास जमाली ॾींदा। राजा बिन मोहम्मद अशरफ उनके इनाम साईं मुफ्ती इहसानुल्लाह जमाली ॾींदा। जाहिद अली बिन अलह बचायो, जाहिद अली बिन अलह बचायो उनके इनाम साईं कारी तारिब मौला ॾींदा। सादिक अली बिन सुभान अली साईं कारी यार मोहम्मद के गुजारिश कंदुसि त थोड़ो तकलीफ़ करे स्टेज ते अचनि। साईं कारी यार मोहम्मद जेको असांजे विच में अन क़रीब महिमान आहे, सऊदिया के सफ़र की तैयारी है। सॼी जमात के गुजारिश है साईं जे लाइ दुआ करियो अल्लाह रब्बुल इज़्ज़त सफ़र में आसानी फरमाए। सादिक अली बिन सुभान अली दर्जे सानी के अंदर पहिरीं पोजीशन खई है। साईं कारी यार मोहम्मद उनके नाम ॾींदा। शाहनवाज बिन कौड़ो खासकेली बी पोजीशन खई है जंहिंखे साईं मौलाना जमील अहमद इनाम ॾींदा। दीन मोहम्मद बिन नूर मोहम्मद टी पोजीशन जंहिंखे साईं कारी सिकंदर इनाम ॾींदा। साईं कारी सिकंदर की गुजारिश है तो अॻिते अचो। दर्जा सालिस साईं कारी सिकंदर, दीन मोहम्मद बिन नूर मोहम्मद टी पोजीशन। 3 दर्जे के अंदर जेके अल्हम्दुलिल्लाह हिन वक्त हिन साल असां वटि पट्टी का शुरुआत कही अलिफ बा का उन्हनि जी शुरुआत कही उन्हनि अल्हम्दुलिल्लाह साल के आखिर में अंग्रेजी और अरबी जा पर्चा हल कया। उन्हनि में पहिरियों शागिर्द 3 दर्जे के अंदर पहिरीं पोजीशन खणंदड़ मोहम्मद अबू बकर बिन अली दोस्त, मोहम्मद अबू बकर बिन अली दोस्त के साईं मौलाना नवाबुद्दीन इनाम ॾींदा। इनखां बाद में बी पोजीशन खणण वारो मुंहिंजो बचड़ो मोहम्मद अवेस बिन दोस्त अली जंहिंखे असांजे मुर्शिद साईं जो बचड़ो मोहम्मद ज़ैद इनाम ॾींदो। ऐं 3 पोजीशन खणण वारो मोहम्मद अवेस बी पोजीशन ऐं 3 पोजीशन खणण वारो मोहम्मद इमरान बिन सोडो खासकेरी के चाचो अब्दुल्ला खासकेरी इनाम ॾींदा। अल्हम्दुलिल्लाह ही 3 दर्जन के अंदर पर्चा हुआ। अल्हम्दुलिल्लाह तमाम सोने नमूने सां तोड़े अंदाज सां अल्लाह के करम सां तव्हांजी दुआउनि सां असां पे तकमील ते पहुतायूं। इंशाअल्लाह अज़ीज़ अज न्याणियुनि कुरान मजीद तकमील कयो आहे। हिकिड़ो ॾींहुं हो बि ईंदो त इंशाअल्लाह अज़ीज़ इहे न्याणियूं हाफ़िज़ा ऐं आलिमा बणबियूं। ही बचड़ा हाफ़िज़ ऐं आलिम वक्त जा मुत्तक़ी परहेज़गार बणजी दीन जी ख़िदमत कंदा। हिन वक्त इदारे जो अल्हम्दुलिल्लाह तामीराती कम जारी है। तव्हांजे साम्हूं हिन वक्त जेका भी पढ़ाई हली रही है मस्जिद के अंदर हली रही है। तामीरात के अंदर फिटिंग का वठी पलिस्तर का वठी हर शे की ज़रूरत है। तव्हां सॼी जमात के गुजारिश है त हिन इदारे के हर वक्त पंहिंजे कार खैर में याद कयो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त कंदो है। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असातिज़ा की मेहनत तव्हांजे खैर के कबूल फरमाए।